ए ज़ाल ये वात मां बाहि कढण वारी भलाई जले तो ये पैसा की मगज में छड़िया ने न त मरण में मिनट भी कोन कन आओ के टप भी कोन दिया तो के पैसा दे दादन आई कादन निभागा 20 सालन का जेल में पिया आहिनि उन्हनि जा पई मूंखे दाबा ॾिए ना साईं राम ना अची 100 रुपया ख़र्ची ऐं मुंहिंजी जान छॾा वञा ॻोठ भगवान बड़ाई करी पर छोरा कंदो ही कोन अरे छोरा सलीम कल तो उन नबन काणे के चाकू ॾेखारे 300 रुपया भुरे वरता ओ न तो पैसा दी डैडी हे चाकू ॾिसी तो पाण खे मारींदुसि मां ऐं पोइ तूं जेल वेंदे छा मां रड़ी पे करी अरे खर्ची वञी पिरेगा ऐं मूंखां न घुर यार रन जैसी जीअरी आहे ऐं छोरनि जूं बदमाशियूं उरूज ते आहिनि तेसि ताईं आऊं ख़ुशि किथां थो रही सघां ख़ैर जबली तुंहिंजो कमु थी वेंदो बच्चा